बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आवां उस्ताद अब्दुल गफ़ार तव्हां ॾिसी रहा मुंहिंजो यूट्यूब चैनल। दोस्तों एक नए वीडियो सां गॾु तव्हांजी ख़िदमत में। दोस्तों अॼु सबक़ 14 दर्जे 5 मां, जंहिंजो उनवान आहे सुलक्षणो शागिर्द। पहिरें हिन सबक़ जो लफ़्ज़ मानाऊं, पोइ सवाल जवाब, उन खां बाद में जेके एक्सरसाइज़ूं आहिनि उन्हनि खे हल कंदासीं। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे जेकॾहिं चैनल ते नवां आहियो, चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक शेयर ऐं पंहिंजी क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा। हलूं था लफ़्ज़ माना ऐं सवाल जवाबनि जे तरफ़। जी दोस्तों, हाणे असां लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं। लफ़्ज़ आहे सुलक्षणो, माना चङियुनि आदतनि वारो। लफ़्ज़ आहे अॻिरो, माना अॻिते। लफ़्ज़ आहे बहिरो, माना हिसो। लफ़्ज़ आहे वाखाण, माना तारीफ़। लफ़्ज़ आहे कहल, माना रहम। लफ़्ज़ आहे साराह, माना तारीफ़। लफ़्ज़ आहे खटंदो, माना हासिल कंदो। लफ़्ज़ आहे भाईंदा, माना प्यार कंदा। पोइ लफ़्ज़ आहे ईज़ा, माना तकलीफ़। लफ़्ज़ आहे नाराज़, माना नाख़ुश या रुठल। लफ़्ज़ आहे पछतायो, माना शर्मसार थियो। लफ़्ज़ आहे हरकत, माना शरारत या चाल। लफ़्ज़ आहे घड़ो, माना दिलो। लफ़्ज़ आहे लक्षण, माना आदत या ख़सलत। लफ़्ज़ आहे काराइता, माना सजाया या कम ईंदड़। पोइ लफ़्ज़ आहे पोशाक, माना कपिड़ा। मश्क अलिफ़, हेठि ॾिनल सवालनि जा जवाब ॾियो। सवाल नंबर पहिरियों, अकबर जी साराह सॼो ॻोठु छो कंदो हो? जवाब, अकबर जी साराह सॼो ॻोठु उन करे कंदो हो त अकबर सभिनी नंढनि ऐं वॾनि जी वॾी इज़त कंदो हो। सवाल नंबर ॿियो, अकबर खे सभु उस्ताद छो भाईंदा हुआ? जवाब, अकबर खे सभु उस्ताद उन करे भाईंदा हुआ जो हू उस्तादनि जो चयो मञींदो हो, स्कूल जो कमु वक़्त ते मुकमिल कंदो हो ऐं स्कूल जी रांदियुनि में हिसो वठंदो हो ऐं इनाम बि खटींदो हो। सवाल नंबर टियों, सुठनि लछणनि वारे ॿार खे हर को माण्हू छो मान ॾींदो आहे? जवाब, सुठनि लछणनि वारे ॿार खे हर को माण्हू उन करे मान ॾींदो आहे त हू माशरे जो हमदर्द, हॾॾोखी ऐं सभिनी जे कमु ईंदो आहे। सवाल नंबर चोथों, असांखे जानवरनि ऐं पखियुनि सां कहिड़ो सलूक करणु घुरिजे? जवाब, असांखे जानवरनि ऐं पखियुनि जो ख़्यालु रखणु घुरिजे ऐं उन्हनि ते कहल करणु घुरिजे। बे हेठि ॾिनल लफ़्ज़नि जी माना लिखो ऐं जुमलनि में कमु आणियो। लफ़्ज़ आहिनि सुलक्षणो, अॻिरो, भरो, वाखाण, कहल। जी दोस्तों, हाणे असां लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं ऐं उन्हनि खे जुमलनि में इस्तेमालु करण जो तरीक़ो सिखंदासीं। लफ़्ज़ आहे सुलक्षणो, माना सुठियुनि आदतनि वारो। जुमिलो लिखंदासीं, अकबर हिकु सुलक्षणो छोकिरो आहे। पोइ लफ़्ज़ आहे अॻिरो, माना अॻिते। जुमिलो लिखंदासीं, अकबर स्कूल में थींदड़ प्रोग्रामनि में अॻिरो रहंदो हो। पोइ लफ़्ज़ आहे बहिरो, माना हिसो। हाणे जुमिलो लिखंदासीं, अब्दुल सत्तार रांदियुनि में भरो हिसो वठंदो आहे। पोइ लफ़्ज़ आहे वाखाण, माना साराह या तारीफ़। जुमिलो लिखंदासीं, अब्दुल सत्तार जी हर को वाखाण कंदो आहे। पोइ लफ़्ज़ आहे कहल, माना रहम। हाणे जुमिलो लिखंदासीं, असांखे
जानवरनि ऐं पखियुनि ते कहल करणु घुरिजे। जीम थधो घड़ो पाण खे छांव में रखंदो आहे। हिकु पहाको आहे। अव्हीं के बि 2 पहाका लिखी ॿुधायो। जी दोस्तों, हाणे पहाका लिखंदासीं। पहाको नंबर पहिरियों, हिकु वणे न ॿियो विच मां खणे। पहाको नंबर ॿियो, घणे मर्दे हर न हले, घणे औरतें घर न हले। दाल, हिन कहाणीअ में कहिड़ा कहिड़ा किरदार आहिनि, तिन जा नाला ॿुधायो। जवाब, हिन कहाणीअ में 2 किरदार आहिनि। नंबर पहिरियों अकबर ऐं नंबर ॿियो उस्ताद। हे कहाणीअ में जिन मंज़रनि जो ज़िक्र थियल आहे, तिन बाबति ॿुधायो। जवाब, कहाणीअ में 2 मंज़रनि जो ज़िक्र थियल आहे। नंबर पहिरियों, हिक भेरे अकबर स्कूल वञी रहियो हो त हिकिड़े ॿार जो कंहिं साइकिल वारे सां टकर थी पियो, जंहिं करे ॿार खे टंग में कुझु धक लॻा। हिन डोड़ी वञी ॿार जी मदद कई ऐं वेझे इस्पताल मां संदसि मलम पट्टी कराई घर पहुचाए वियो। ॿिए ॾींहुं उस्ताद खांसि स्कूल में न अचण जो सबबु पुछियो। अकबर उस्ताद खे अॻिएं ॾींहं वारो वाक़ियो बयानु करे ॿुधायो। उस्ताद उहो ॿुधी अकबर जी रहमदिलीअ जी वाखाण कई ऐं ॿियनि शागिर्दनि जे अॻियां हिन खे हिकु किताब इनाम में ॾिनाई। नंबर ॿियो, अकबर खे जानवरनि ते बि ॾाढी कहल ईंदी हुई। हिकिड़े भेरे पाड़े जे कंहिं ॿार कुती जे हिक गुलर खे मार कुट पए कई त अकबर जे अखियुनि में ॻोढ़ा अची विया। हुन उन्हीअ ॿार खे सम्झाईंदे चयो त अदा जानवरनि खे बि असां जहिड़ो साहु आहे ऐं उन्हनि खे बि धक लॻण सां ईज़ाउ अचे थो। तंहिं करे उन्हनि खे ॾुखोइण सां ख़ुदा नाराज़ थींदो। छोकर पंहिंजे कई ते ॾाढो पछतायो ऐं अकबर सां वाइदो कयो त अदा आउं अॻिते अहिड़ी हरकत न कंदुसि। वाव, कहाणीअ में कंहिंजी मदद कई वई आहे। ॿुधायो त अव्हां ॿियनि जी मदद कहिड़ीअ रीति कंदा आहियो। जवाब, कहाणीअ में हिकिड़े अहिड़े ॿार जी मदद कई वई आहे जंहिंजो रस्ते में वेंदड़ साइकिल सवार सां टकर थी पियो, जंहिं करे ॿार जे टंग में कुझु धक लॻा। अकबर डोड़ी वञी उन ज़ख़्मी थियल ॿार जी मदद कई ऐं वेझे इस्पताल मां मलम पट्टी कराए घर पहुचाए छॾियो। असां किन ग़रीब माण्हुनि जी माली लिहाज़ सां मदद कंदा आहियूं, किन माण्हुनि खे मानी खाराईंदा आहियूं ऐं किन ग़रीबनि खे कपिड़ा वठी ॾींदा आहियूं। उन खां अलावा असां ॿियनि तरीक़नि सां बि ख़ल्क़े ख़ुदा जी मदद कंदा आहियूं।